टुकराठो में आवाज़ खबर ॾींदा हलूं। सजाद हुसैन मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ घोटकी ऐं सखर ज़िले के वेटनरी डॉक्टरनि ऐं स्टॉक असिस्टेंट जो वफ़द डॉक्टर दोस्त मोहम्मद कलोड़ो ऐं पैरावेट स्टाफ अगवान अब्दुल गफ़ार मंगी की अगवानी में कोराई गोठे पहुची करे गुम थियल वेटनरी डॉक्टर ऐं संदन वालदेन के मुबारकबाद ॾिनी। उन मौके ते डॉक्टर दोस्त मोहम्मद कलोड़ो अख़बार वारनि खे ॿुधायो त सभ खां पहिरीं असांजी वेटनरी डॉक्टरनि जी बाज़ियाबीअ लाइ कयल एहतजाज अख़बार सोभ में शाया थियो, जंहिंसां पूरे सिंध जी वेटनरी डॉक्टरनि ऐं स्टाफ असिस्टेंट ताईं उहो आवाज़ पहुतो, जंहिंखां बाद पूरी सिंध में वेटनरी डॉक्टरनि जे बाज़ियाब लाइ आवाज़ उथारियो वियो। ज़िलई इंतज़ामिया कोराई बिरादरी ऐं वेटनरी डॉक्टरनि जे एहतजाज खां पोइ ॾोहारनि वेटनरी डॉक्टर खे आज़ादु करे छॾियो। होॾां पाकिस्तान वेटनरी मेडिकल एसोसिएशन जे अॻुवान डॉक्टर मोहम्मद नवाज़ उजड़, डॉक्टर दोस्त मोहम्मद कलोड़ो, डॉक्टर मुख्तियार अहमद नूनारी, डॉक्टर आसिम समेजो, डॉक्टर मदन लाल ऐं ॿियनि वेटनरी डॉक्टरनि हुकूमत सिंध ऐं आला अख़्तियारनि खां घुर कई त वेटनरी डॉक्टर ऐं वेटनरी स्टाफ खे सिक्योरिटी फराहम कई वञे, छाकाणि त वेटनरी डॉक्टर ऐं वेटनरी स्टाफ झरझंग वञी कच्चे ऐं पके जे ॻोठनि में राति ॾींहुं हर एक माण्हूअ जे जानवरनि जो इलाज ऐं वैक्सीन कनि था, जंहिंसां खीर ऐं गोश्त जी पैदावार में इज़ाफ़ो थिए थो। मुल्की मैशियत बि मुस्तहकम थिए थी। वेटनरी डॉक्टर ऐं स्टाफ जो हमेशह अक्सर कमु फील्ड में हूंदो आहे।